घारो जे रवासिन खातेदारनि जी सर्वे ज़मीननि जे खातनि में हेराफेरी रिश्वत खां सवाइ सर्वे ज़मीननि जा खाता न ठहण तोड़े एसी मीरपुर साकरो पारां मक़ामी रहवासिन जी सर्वे ज़मीननि खे जाली खातनि ज़रिए धारियनि माण्हुनि सां विकिरो करे मक़ामी रहवासिन जा जाइज़ मसइला हल न थियण वारे अमल ख़िलाफ़ ॿिए ॾींहं ते पिणु घारो जे रहवासिन मुतासिर आबादकारनि ऐं ज़मींदारनि मक़ामी रहवासिन सां गॾु हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। घारो शहर में रियाज़ इब्राहिम मल्ला, मोहम्मद अशरफ मल्ला, ज़ीशान जट, आमिर अली इब्राहिम, गुलज़ार मल्ला जी अॻवानी में एहतिजाज कंदे चयो त कोहिस्तानी तोड़े साइली पट्टी जी ज़मीननि ते अॻई 62 कब्ज़ागीरनि कब्ज़ा तोड़े वालारू करे चुका आहिनि, पर हाणे हितां जे रवासी मक़ामी खातेदारनि जी सर्वे ज़मीन जा बि खाता हथ जी सफ़ाई सां तब्दील करे हक़दारनि खां पंहिंजा हक़ खसिया पिया वञनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त एसी मीरपुर साकरो इक़बाल तुनियो मक़ामी माण्हुनि जी सर्वे ज़मीननि जा खाता तब्दील करे उन्हनि जूं ज़मीनूं बाअसर धारियनि माण्हुनि सां विकिरो करण समेत मक़ामी माण्हुनि जा जाइज़ मसइला बि हल करण लाइ तयारु नाहे। हुननि इंकशाफ़ कंदे चयो त मक़ामी खातेदारनि खां संदन ज़मीननि जा खाता ठाहिराइण लाइ बि लखें रुपया रिश्वत तलब कई पई वञे, जेका ॾियणु संदन वस खां ॿाहिरि आहे। हुननि घुर कई त तालके मीरपुर जे खातेदारनि सां इंसाफ़ करे संदन ज़मीननि जे खातनि में हेरा फेरी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदन जाइज़ मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में जाइज़ मसइलनि जे हल ताईं संदन जिदोजहद जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची